वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो विच में कुछ देर में मुलाकात थी रही है। बिलावल भुट्टो वफ़ाक़ी बजट ते वज़ीर आज़म के पंहिंजे ख़र्चनि खां आगाह कंदो। पीपी अॻवान शाज़िया मरी जो चवणु आहे त मुलाकात में वफ़ाक़ी बजट ते एतिराज़नि तोड़े पंजाब में वाइदनि जी भञकिड़ियुनि जा नुक़्ता रखिया वेंदा। पीपीए जो वफ़ाक़ी तोड़े पंजाब काबीना में शामिल थियण जो को इरादो नाहे। पीपी वफ़ाक़ी बजट वारे ॾींहुं एहतजाज कंदे टोकन तौर असेंबली इजलास में शिरकत कई हुई। अॼु पीपी एहतजाज कंदे टोकन तौर शिरकत कंदी इसहाक डार क़यादत सां मुलाकात करे ख़दशा ख़त्म करण जी ख़ातिरी कराई हुई। वज़ीर आज़म सां मुलाकात में ॾिसणो इहो आहे त वज़ीर आज़म ख़दशा ख़त्म करण जे हवाले सां केतिरी अॻ भराई करे थो। पीपी पंजाब जी क़यादत के सूबे अंदर नून लीग जे वाइदनि जी भञकिड़ियुनि ते सख़्त एतिराज़ आहे। एनडीएमए जो मौसमियाती तब्दीली बाबति निज़ाम वाखण जोॻो आहे। एनडीएमए जो वाज़े कयल निज़ाम ॿियनि शोबनि लाइ बि रोल मॉडल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में प्रोजेक्ट नेशनल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त माज़ी में पाकिस्तान बदतरीन बोर्ड खे मुंहुं ॾिनो, पर असां सूबनि ऐं वफ़ाक़ जी गॾियल कोशिशुनि सां मुतासिरनि जी बहाली खे यकीनी बणायो। सिंध असेंबली जे इजलास में नए माली साल जी बजट ते बहस। हुकूमती मेंबरनि पारां सिंध जी बजट अवाम दोस्त करार। एमक्यू मेंबरनि जी बजट ते तनक़ीद। पीपीएमपी तंज़ीला उमी हबीबा चयो आहे त सभ खां पहिरियां असांखे पंहिंजूं पुराणियूं स्कीमूं मुकमल करणु घुर्जनि। निगरान हुकूमत में मंज़ूर थियल स्कीमूं मुकमल न थियूं। पीपी रुगो इहो चाहे थी त सिंध संवारियूं। असां वापसि अचण खां पोइ पुराणियुनि स्कीमुनि ते ॿीहर कमु शुरू करे छॾियो आहे। पीपीएमपी शाज़िया करीम जो चवणु आहे त कुदरती आफ़तुनि बावजूदि सिंध जे पेश कयल बजट वाखाण जोगी आहे। हिन भेरे पीपीए जे मंशूर मुताबिक़ बजट ठाही वई आहे। तालीम ऐं सिहत जे शोबे में सभ खां वधीक रक़म रखी वई आहे। सोलर एनर्जी प्रोग्राम लाइ 25 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध खे वफ़ाक़ी बजट में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। वफ़ाक़ खे अहिड़ो रवैयो ख़त्म करणु घुर्जे। पीपीएमपी यास्मीन शाह जी पंहिंजी हुकूमत ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त स्कूल त आहिनि पर उस्ताद न आहिनि, इस्पतालूं आहिनि पर डॉक्टर नथा अचनि। हिन भेरे पूरी बजट सिहत, तालीम ऐं पाणी जी सहूलियतुनि ते ख़र्च थियणु घुर्जे। बदीन जी सिविल अस्पताल जो मयार ख़ासि न आहे। इंडस इस्पताल में सुठो कमु थी रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध सर्विलियंस सिस्टम S4 ऐं पुलिस हेल्थ कार्ड मनसूबनि जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर सीपीओ ऑफिस में ॿिन्ही मनसूबनि जो इफ़्तिताह कयो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध जे 40 टोल प्लाज़ानि ते सिंध स्मार्ट सर्विलियंस सिस्टम लॻायो वियो आहे। नए निज़ाम सां पुलिस खे ॾोहारियुनि खे पकड़ण में सवलाई थींदी। सिंध सर्विलियंस सिस्टम S4 मनसूबे सां 400 जदीद कैमराउनि ज़रिए सिंध में समूरनि ईंदड़ वेंदड़ रस्तनि जे असराइती निगरानी थी सघंदी। सेफ सिटी लागू करण हिफ़ाज़ती क़दमनि खे बिना के रंडक जे यकीनी बणाइणु आहे। जदीद सिस्टम सां समूरनि टोल प्लाज़ाउनि ते स्मार्ट सर्विलियंस थी सघंदी। सिंध हुकूमत अवाम जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे। हुकूमती क़दमनि सबबि सिंध में माज़ी जी भेट में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते ट्रांसपोर्ट खाते तरफ़ां वाधू भाड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी रखण जो ऐलान। ट्रांसपोर्ट खाते मूजिबि मुहिम सॼे सूबे ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हंधनि तां मुसाफ़िरनि जी वापसी दौरान जारी रहंदी। मुहिम में ज़िले इंतज़ामिया, ज़िले पुलिस, ट्रैफ़िक पुलिस, नेशनल हाईवेज़ एंड मोटरवे पुलिस मुआवनत कंदी। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत शहरियुनि खे वाधू भाड़नि खां बचाइण लाइ पुरस्माही मोकलुनि खां पोइ वापसी ते के मुसाफ़िर खे इज़ाफ़ी भाड़ो अदा करण जी ज़रूरत नाहे। ऐं सदर आसिफ अली ज़रदारी अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते गवादर पहुची रहियो आहे। सदर गवादर में अमन अमान तरक़ियाती मनसूबनि बाबति इजलास जी सदारत कंदो। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुगटी ऐं गवर्नर जाफ़र ख़ान मंदोख़िल सदर जी आजियां कंदा। सदर आसिफ अली ज़रदारी पीपी अॻवाननि ऐं क़बाइली अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो।